अॼु असां मख़लूक खां टिजूं था। उन टाइम इंसान मख़लूक खां टिजंदो आहे जंहिं टाइम इन इंसान जे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वञे। जॾहिं असांजी दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी वियो न, पोइ हाणे असां टिजणु शुरू कयोसीं। पोइ इहो जेको आहे मुस्लमान कुते खां बि टिजंदो, ॿिले खां बि टिजंदो, इंसान खां बि टिजंदो। भेण हे जेको आहे वॾी शख़्सियत आहे। हे सुभाणे ॿुधाए न छॾे बाक़ी छाजे करे ग़ैर जो यकीन जॾहिं दिलि में अंदरि ग़ालिब थी वियो न, पोइ इंसान जेको हाणे टिजणु लॻो। अब मां माल त ख़तमु न थींदो, मूंखे हिन उहिदे खां सुभाणे लाथो त न वेंदो, ऐं मां त सुभाणे हलाकु थी सघां थो। जॾहिं ग़लति यकीन अंदरि पैदा थींदो आहे न, त ग़लति जेके असरात ज़ाहिर थींदा आहिनि। जॾहिं हक़ीक़ी यकीन अंदरि दिलि जे अंदरि अची वेंदो आहे त अल्लाह जी ज़ात सां जॾहिं तालुक़ु बणिजी वेंदो आहे न, पोइ उन जा असरात ज़बरदस्त निकिरंदा आहिनि। उन जा असरात ईअं निकिरंदा आहिनि जीअं साहबा जे निकिता। साहबा वटि माल न हुयो पहिरियों, साहबा वटि माल न हुयो पहिरियों, पैसा न हुया साहबिन वटि, ग़रीब हुया साहबा। खाइण जो कंहिं मौक़े ते जेको आहे साहबिन खे को जेको आहे त कुझु गिरह मिले पियो त कंहिं ते मिले ई न पियो। ऐं इहे ग़रीब जेको आहे न पूरी काइनात जे मथां जेको ग़ालिब थी विया। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात पूरी दुनिया जे मथां जेके ग़ालिब थी वई, ऐं हुकूमत बि कयूं साहबिन।